नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तां जी ख़ास ख़बरुनि ते। नए माली साल 2022-23 लाइ 9,502 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट पेश। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में 15% ऐं पेंशन में 5% वाध जो ऐलान। दिफ़ा लाइ 1,450 अरब, तरक़ियाती कमनि लाइ 808 अरब रुपया रखण जी तजवीज़। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ 364 अरब, IT शोबे लाइ 70 अरब रुपया, हायर एजुकेशन कमीशन जे लाइ 65 अरब रुपया रखिया विया। नंढनि मुहाणनि लाइ पोर्ट क्लियरेंस जी शर्त ख़त्म कई वई। नाणे वारे वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त टारगेटेड सब्सिडी लाइ 6,099 अरब रुपया, रमज़ान पैकेज जे लाइ 5 अरब, यूटिलिटी स्टोर्स जे लाइ 12 अरब, 1600 CC खां वधीक गाॾियुनि ते टैक्स लागू करण जी बि तजवीज़। फिल्म ऐं ड्रामनि जी मशीनरी घुराइण खे छूट, लागू कयल टैक्स ख़त्म कई वई। कराची जे K4 मनसूबे लाइ 20 अरब रुपया रखिया विया। माहवार 1 लख रुपया पघार खणंदड़ ते टैक्स लागू न थींदो। इनकम टैक्स जी घटि में घटि शरह 6 लख मां वधाए 12 लख रुपया कई वई। नॉन फाइलर्स लाइ टैक्स जी शरह 100 मां वधाए 200% जी तजवीज़। ऐं मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवान अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़न अब्बासी पेट्रोल शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़े जो इशारो ॾेई छॾियो। चवे थो त जेकॾहिं आलमी सतह ते क़ीमतूं घटि न थियूं त असांखे बि पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत वधाइणी पवंदी। इन वक़्तु पेट्रोल ते 9 रुपया फ़ी लीटर ऐं डीज़ल ते 28 रुपया फ़ी लीटर सब्सिडी ॾिनी पई वञे। इहा सब्सिडी न पर कर्ज़ वधी रहियो आहे। वक़्त सां गॾु उहे अघ एडजस्ट करणा पवंदा या वधाइणा पवंदा। बजट में जेतिरो मुमकिन थी सघियो रिलीफ ॾिनो वेंदो।